नाज़रीन, पंहिंजो आदम में आल सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते पेंशन तरमीमनि ख़िलाफ़ बेनुअल फंड ग्रुप इंश्योरेंस DRA ॿियनि मुतालबनि जी मञता लाइ जारी तहरीक जे सिलसिले में अॼु 5 ॾींहं बि एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। तफ़सील ॿुधाए रहियो आहे शिराज समो। जी शिराज, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, सिंध जा जेके सरकारी मुलाज़िम आहिनि उहे पेंशन तरमीमुनि, बेनुअल फंड, DRA ऐं ॿिया जेके बि उन्हनि जा मसइला आहिनि उन में जेको आहे सो 4 ॾींहंनि खां जेको आहे सो हड़ताल थियनि। उन में खातो आहे, तइलीम खातो, रेवेन्यू ऐं ॿिया सभु इदारा जेको आहे सो मुकमिल तालाबंदी आहे। अॼु जेको आहे हिते मुलाज़िमनि पारां जेको आहे हिकु वॾी रैली कढी जेको आहे टंडो आदम प्रेस क्लब पहुता ऐं उते एहतिजाज कयो अथनि। ऐं उन जी अॻुवाणी जेका आहे उहो फज़ुल्ला उमराणी आहे, जेको गटपा जो जनरल सेक्रेटरी आहे। पीटीआई लफ़्ज़ जो सदर आहे लखानू कासकेली, गुल मोहम्मद निज़ामाणी आहे ऐं गुलाम यासीन आहे ऐं ॿिया जेके आहिनि उन्हनि जी अॻुवाणी पिया कयूं। उन्हनि मुख़्तलिफ़ खातनि जे जेके उहिदेदारनि या उन्हनि जा जेके ज़िम्मेवार आहिनि उन्हनि जेको आहे उते ख़िताबु कंदे चयो आहे त हीअ जेका आहे इहो सिंध हुकूमत जो हिकिड़ो ज़ालमाणू फ़ैसिलो आहे जेको सरकारी मुलाज़िमनि खे जेको पेंशन में कटौती करे जेका उन्हनि सां जेका ज़ुल्म ऐं बेइंसाफ़ी कई थी वञे उहे सभु जेके आहिनि असांजा जाइज़ मुतालबा आहिनि उहे जेके तस्लीम कया वञनि। न त असां जेको आहे सो एहतिजाज जो दाइरो बि वधाईंदासीं ऐं जेको आहे 6 अक्टूबर ते जेको उन्हनि जो धरणो रखियलु आहे बिलावल हाउस यार्ड उते धरणो बि हणंदासीं ऐं इहो असांजो सिलसिलो जेको आहे एहतिजाज जो जारी रहंदो। जी।